पहिरां ॾिसो ये कार्टेक्स आहे छा कार्टेक्स जेको बि तव आहे गुर्दे खे जेको सॼो शादो करे चौधारी उनखे बकोड़े थो इनखे चवंदा कार्टेक्स। ॾिसो गुर्दे खे ढके थो सॼे खे ऐं इहो टिश्यूज़ जो ठहियलु हूंदो आहे टिश्यूज़ या उॾिया हिकिड़नि ख़ासि क़िस्मनि जे टिश्यूज़ जो ठहियलु हूंदो आहे। कार्टेक्स जो फ़ाइदो इहो आहे हिन जो त हिन हिसे में शरियानियूं ऐं नसूं नंढियूं नंढियूं मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो था हे शरियानियूं आहिनि जेके ॻाढ़े रंग जूं ऐं हे नीरे रंग जूं नसूं आहिनि। हे अंदरि जॾहिं वञनि थियूं न हेसि ताईं न आहिनि सिर्फ़ु हिन कार्टेक्स जे अंदरि बि मौजूदु हूंदियूं आहिनि। जीअं जीअं अंदरि वेंदियूं त इहे सरियूं थींदियूं छो त हिननि मां आर्टरी आहे इहा वॾी जेका असांजे पेट खां ईंदी आहे। जीअं अंदरि वेंदी हीअ इन मां नंढियूं नंढियूं शाखूं निकिरंदियूं। हिन हिसे में कार्टेक्स जे हिसे में हिकिड़ो हार्मोन पैदा थींदो आहे जंहिंजो नालो आहे एराथ्रोपुटेन ऐं उहो ॻाढ़ा जुज़ा पैदा कंदो आहे रत जा। कहिड़ा जुज़ा ॻाढ़ा RBCs रत जा ॻाढ़ा जुज़ा जेके रत खे ठाहींदा। जेको मेड्यूला आहे तव्हां ॾिसो था हे जॻहियूं जेके आहिनि न गुर्दे जूं इहे मेड्यूला आहिनि ऐं इहो हिकिड़े टिश्यूज़ जो ठहियलु थींदो आहे हिकिड़े ख़ासि क़िस्म जी। इन्हनि में नेफ्रॉन्स हूंदा आहिनि। हिननि मेड्यूला जे अंदरि हूंदा आहिनि नेफ्रॉन्स छा आहिनि गुर्दे जो वॾे खां वॾो जेको कम वारो हिसो आहे उहो आहे ई नेफ्रॉन ऐं नेफ्रॉन जो कमु आहे त उहो रत मां ख़राबु शयुनि खे अलॻि करे ॿिए हिसे ॾांहुं मोकिलींदो आहे। नेफ्रॉन जे भरिसां ई बोमेन कैप्सूल थींदो आहे। लफ़्ज़ आहे बोमेन कैप्सूल जंहिंमां पाणियाठ छणी करे अलॻि थी करे उन पाणियाठ में छा हूंदो आहे ख़राबु मादा यूरिया थी वई क्रिएटिनिन थी वई ऐं जेका लूणियाठ जेके बेकार मादा आहिनि न रत मां गुर्दे जे ज़रिए अलॻि थियनि था उन्हनि खे नेफ्रॉन ई अलॻि कंदो आहे। ऐं इन जे भरिसां कप शेप बनावट थींदी आहे माना कोप जे शक्ल वांगुरु जंहिंखे चइबो आहे बोमेन्स कैप्सूल जेको आहे न नेफ्रॉन्स ॾांहुं रत खणी ईंदो आहे। कहिड़ी रत जेका आर्टरीअ जे ज़रिए अंदरि आई आहे उनखे नेफ्रॉन ॾांहुं बोमेन्स कैप्सूल रत खणी ईंदो आहे नेफ्रॉन ॾे त जीअं उन रत मां नेफ्रॉन छा करे ख़राबु शयूं पाणियाठ लूण या ख़राबु मादा अलॻि करे। ठीकु आहे न जेका रत अचे थी न उन मां ख़राबु शयूं अलॻि थींदियूं साफ़ थी करे वरी उहा रत गुर्दे मां निकिरी करे काॾे वेंदी आहे जिस्म ॾे। नेफ्रॉन मां पाणी ख़राबु पाणी या जंहिंखे पेशाब चवंदा आहियूं अलॻि थी करे गुज़री थो अचे न इहो हाणे ईंदो आहे यूरिटर में। हे आहे यूरिटर चइबो आहे ट्यूब या नाली उहा नाली जेका गुर्दे सां ॻंढियल थींदी आहे ऐं हे त हिकिड़ो गुर्दो आहे हिकिड़ी नाली आहे ॿिए गुर्दे खे वरी ॿी नाली आहे छो त ॿ गुर्दा थींदा आहिनि। इहे ॿई नालियूं हेठि लही करे ईंदियूं आहिनि मसानी में। काॾे ईंदियूं आहिनि मसानी में। जॾहिं नेफ्रॉन पाणीअ खे अलॻि कंदो रत मां ख़राबु पाणीअ खे पेशाब खे उन फासिद मादा मौजूदु हूंदा पेशाब में यूरिया क्रिएटिनिन लूण ऐं जेका बि मेटाबॉलिक वेस्ट आहे जेके हज़म थियल खाधे खां पोइ जेका ख़राबु शयूं पैदा थियूं आहिनि फासिद मादा मेटाबॉलिक वेस्ट उहा सॼी पाणीअ जे ज़रिए मसाने में ईंदी ऐं गुर्दो इन ख़राबु शयुनि खां थी वियो आज़ादु। छा थी वियो आज़ादु। पर थोरो सोचो इहे ख़राबु शयूं जेकॾहिं गुर्दे में गॾु थियणु लॻनि कंहिं ख़राबीअ जे करे गुर्दे में जमा थियणु लॻनि त गुर्दो त ख़राबु थियण ॾे वेंदो वञो या कॾहिं कॾहिं थींदो आहे किन किन मरीज़नि सां
ठीकु आहे न। त यूरिथ्रा जो कमु इहो आहे, इहा हिकिड़ी नाली आहे जंहिं मां पेशाब गुज़री करे मसानी ॾे वेंदो आहे ऐं मसानो उन में पेशाब जमो थींदो आहे। नेफ्रॉन्स जा हिसा थींदा आहिनि न, हाणे हीअ अहम पॉइंट आहे हिकिड़ी। नेफ्रॉन्स जा जेके हिसा थींदा आहिनि उहे सिलेक्टिव परमिएबल हूंदा आहिनि। लफ़्ज़ आहे सिलेक्टिव परमिएबल। इन जो मक़सदु आहे त अहिड़ी ॾियारी आहे नेफ्रॉन्स में जंहिं मां के शयूं गुज़री वेंदियूं आहिनि, के शयूं गुज़री न सघंदियूं आहिनि। मिसाल तौरु रत में असांजे जुज़ान, ॻाढ़ा जुज़ा, अछा जुज़ा वग़ैरह वग़ैरह इलाही रतूं ख़ासि शयूं आहिनि जेके जेकॾहिं गुर्दे मां निकिरी करे हेठि अचनि पेशाबनि त असांजी रत रहंदी न। त उहो नेफ्रॉन जी जेका उहा सिलेक्टिव परमिएबल मेम्ब्रेन आहे उहा छा थी करे उन जो कमु ई इहो आहे कुदरती तौर ते। अलाह असांजो निज़ाम अहिड़ो आहे जो उन मां बेकार शयूं निकिरंदियूं, बसि सिर्फ़ु बेकार। लूण निकिरनि था, अलॻि थियनि था, ऐं क्रिएटिनिन अलॻि थिए थी, ऐं यूरिया अलॻि थिए थी, ऐं बेकार फासिद मादा अलॻि थियनि था। रिनल पेल्विस उहो हिसो आहे जिते गुर्दे में शरियानियूं ऐं नसूं दाख़िल थींदियूं आहिनि। ॾिसो हिन हिसे वटां शरियानियूं ऐं नसूं दाख़िल थियनि थियूं, ऐं हीअ त हिकिड़ी शरियान आहे। कंहिं कंहिं माण्हूअ जे गुर्दे में इहे ॿ बि हूंदियूं आहिनि कुदरती तौर ते। ठीकु आहे न। इहा उहा जॻह आहे जिते इहे पाण में मिली करे गुर्दे में दाख़िल थींदियूं आहिनि ऐं रीनल पेल्विस मां ई रस्तो अखराज जेको निकिरंदो आहे काॾे वेंदो आहे, मसानी ॾे, जेको पेशाब हिन जे ज़रिए ई हेठि लही करे यूरिथ्रा वेंदो, यूरिथ्रा खां पोइ काॾे वेंदो पेल्विस आहे न। इहो गुर्दे खे असांजे बाक़ी जिस्म सां ॻंढींदो आहे। इन खणी तव्हां सम्झो त जेको गुर्दो बीठो आहे न, इहो छो बीठो आहे, इहो जेको ॻंढियल आहे बाक़ी जिस्म सां, इन में हिन जो किरदारु आहे रीनल पेल्विस जो। जेकॾहिं हे न हूंदो त थी सघे थो गुर्दो बि त न पी सघे, छो त उनखे बि त वज़न आहे न, पाणी थो वञे उन में, वज़न आहे उनजे अंदरि बि हिसा। शरियानियूं थींदियूं आहिनि, हिकु थी सघे थी या ॿ बि थी सघनि थियूं मुख़्तलिफ़ माण्हुनि में। शरियानीअ मां जेका ब्लड ईंदी आहे न, रत, उहा पेट मां ईंदी आहे। हीअ जेका शरियानी आहे मथां जेको असांजो पेट त मथे थी वियो न, उन मां नाली ईंदी, शरियानी ईंदी जेका असांजे गुर्दे में दाख़िल थींदी आहे। ऐं शरियानी हीअ कंहिं में हिकु थींदी आहे, कंहिं में ॿ थींदी आहे। हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ में रीनल वीन यानी कि गुर्दे जी नस। रीनल लफ़्ज़ माना गुर्दे सां लाॻापियल शइ। जेकॾहिं मां चवां रीनल आर्टरी गुर्दे जी शरियानी, रीनल वीन गुर्दे जी नस। गुर्दे जी नस जो कमु इहो आहे त गुर्दे में जेका शइ, जेका रत साफ़ थी वई आहे न, साफ़ थी वई, उहा हिन नस जे ज़रिए ई जिस्म ॾांहुं वेंदी, नस जे ज़रिए जिस्म ॾांहुं वेंदी। ऐं इहो हिकिड़ो पैसेज आहे या हिकिड़ो रस्तो आहे साफ़ थियल रत खे खणी वञण जे लाइ। यानी कि हिन मां ख़राबु शयूं निकिरंदी आहे, ब्लड खे ड्रेन चइबो आहे, नेकाल करणु। जेका रत हिन में आई आहे अचो नस जे ज़रिए नेकाल थींदी रहंदी आहे। इन्हनि खे सुवाल टॉपिक में हार्मोन, हिते असां ॻाल्हि कईसीं त कार्टेक्स में जेको हार्मोन पैदा थींदो आहे न, उहो रत जा ॻाढ़ा जुज़ा ठाहींदो आहे, RBC। ऐं हार्मोन जो कमु इहो आहे, उहो हिकिड़ो केमिकल आहे। हार्मोन जो कमु आहे कंहिं शइ खे पैदा कनि। जीअं हिते जेको हार्मोन आहे उनजो नालो कहिड़ो हुयो, इराथ्रोपोटेन, माना उहो हार्मोन जेको ॻाढ़ा जुज़ा पैदा करे। त कोई बि हार्मोन आहे उहो का शइ पैदा कंदो आहे, जेको असां मींहं खे टुको हणंदा आहियूं न खीर ॾे, उन ऑक्सीटोसिन पियल आहे त जीअं उहो खीर पैदा करे। ऐं जॾहिं ॿारु पैदा थी वेंदो आहे न त औरत जे ब्रेस्ट में खीर पैदा थींदो आहे। ठीकु आहे न। उहो छाजे करे पैदा थींदो आहे, उहो बि ऑक्सीटोसिन हार्मोन जे करे पैदा थींदो आहे।
जीअं असां पढ़ियोसीं डाइजेस्टिव सिस्टम में जेको लबलबो आहे उहो इंसुलिन पैदा कंदो आहे। इंसुलिन जेका शुगर खे छा कंदी आहे, घटि लेवल खे कंट्रोल में रखंदी आहे, शुगर जे लेवल खे। रीनल आर्टरी, गुर्दे जी शरियानी, हीअ ईंदी आहे असांजे पेट खां ईंदी आहे शरियानी, ऐं गुर्दे ॾांहुं इहा रतु खणी ईंदी आहे।